नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त समूरे मुल्क जीअं खिपरो में हिंदू बिरादरी पंहिंजे ख़ुशियुनि जो त्योहार दिवाली वेझो ईंदे ई फटाकनि जा गाॾा लॻी विया। खिपरो में फटाकनि जा गाॾा वॾी तादाद में मौजूद आहिनि। हिंदू बिरादरी जा माण्हू ख़रीदारी में मसरूफ़ आहिनि। इन मौक़े ते अॻुवान जो चवणु आहे त ॾींहों ॾींहुं जी महांगाई जीअण जंजाल करे छॾियो आहे। महांगाई सबबि शहरी परेशान आहिनि। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ख़ुशियुनि जे त्योहार में हिंदू बिरादरी जे माण्हुनि खे रिलीफ पैकेज ॾिनो वञे। गले मिलकर अपने दोस्तों से दिवाली मनाएंगे, गले मिलकर अपने दोस्तों से दिवाली मनाएंगे। अरे ओ बहन भाई आओ दीप जलाएंगे, अरे ओ बहन भाई आओ दिए जलाएंगे। त्यौहार है, ईद त्यौहार है, साल में एक दफ़ा आता है। इंसान इसको भरपूर जो है ना कोशिश करके ले भी रहा है और जो है कि वही खुशियाँ हैं जो पहले होती हैं। महंगाई है तो अपनी जगह पे है और कहने का मकसद ये है कि इस साल महंगाई ने तो वाकई कमर तोड़ी भी है, पर क्या करें, ईद तो करनी है गरीब आदमी को। और असल में क्या है कि जो अगले साल रेट हुआ करते थे, अगले साल थे, तो उन चीज़ों में और आज के टाइम में महंगाई का फ़र्क है। जो चीज़ हम पिछले साल 50 की बेच रहे थे, आज वो हमारे को 70 की आई है, तो हम 100 की 80 की बेच रहे हैं। हर वड़ पियो असां वटि कृष्णा आहे, चॉकलेट आहे, ॿिया आहिनि, हर वड़ आहे, सभु भर पियो आहे। सुठी ख़रीदारी थिए पई ऐं ॾियारी जो असांजो वॾे में वॾो त्योहार आहे ऐं उन करे फटाकनि जी ख़रीदारी भले पई, मिठाइयूं घर में ठहनि पियूं, पूॼा पाठ हले पियो। अॼु धनतेरस जो ॾींहुं बि आहे ऐं धनतेरस जे हिसाब सां बि असीं घर में पूॼाऊं कयूं पिया। मां लक्ष्मी देवी जी पूॼा हले पई, विष्णु भॻवान नारायण हरिनारायण भॻवान जी पूॼा हले पई। ख़रीदारी हले पई तमामु सुठे नमूने, फटाका वठूं पिया ऐं लक्ष्मी माता जी पूॼा कयूं पिया ऐं तमामु रौनक आहे मार्केटुनि में। तमामु ॾियारी जी ख़ुशी आहे, मिठाई जी लायूं बायूं ठाहियूं पिया, ख़ुशियूं कयूं पिया। असांजो भॻवानु श्री राम जॾहिं 14 साल वनवास कटी घर ईंदो आहे, उन ते असीं ॾियारी मल्हाईंदा आहियूं। हीअ असांजो वॾो त्योहार आहे ॾियारी जो। हिन में माण्हू ख़ुशी कंदा आहिनि, पूॼा कंदा आहिनि। अॼु तव्हां सभिनी खे राहुल जी तरफ़ धनतेरस मुबारकूं। ऐं अॼु जेके ॾींहुं माण्हू बर्तन वठंदा आहिनि, जे घर में जेका बरकत ईंदी आहे ऐं सफ़ाई सुथराई साफ़ु हूंदी आहे, उन हिसाब सां लक्ष्मी माता ईंदी आहे। अच्छा, लक्ष्मी माता ॾाढी ख़ुशि थींदी आहे त इन ॾींहं ते माण्हू जेको आहे सोनो वधीक वठंदा आहिनि, सोनो वधीक वठंदा आहिनि। जेको ॿियो घर जेको सामान नंढो वॾो हूंदो आहे वधीक जेको वठंदा आहिनि ताकी बरकत ईंदी आहे। अच्छा, पाण हिते ॾिसो अॼु जेका दुकान लॻी अथई उहो फटाकनि जी लॻी थी, तव्हां ॾिसी सघो था हिते। इन खे पाण चवंदा आहियूं 100 ठकी, इन खां ॿी 1000 ठकी भी ईंदी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।